गुलाम नबी जतोई आहे असांजो सोटी सोटरा तारीख़ 7 ते जूने जना असांजो ज़मीन जे मामले ते हिनखे छोकिरे खे धकाया ऐं मगज़ में लठियूं कुआड़ियूं हुयूं जेको असां इतलाह थाणे ते ॾिनोसीं थाणे ते अवल असांजे मथां हुननि खां पैसा वठी करे FIR कटी वई जेको असांजो को बि एक्शन न खयो वियो उन खां बाद में असांजी FIR कयूं हिन महिल को बि माण्हू न ॿधो अथऊं ऐं हीअ असां FIR कराई आहे जंहिंमें धक जो को बि ज़िक्र न आहे ॿुधाए छोकिरो असांजो जेको हॉस्पिटल दाख़िल हो राति तूं खणाए आया आहियूं जेको ज़ख़्म जा सूर नसनि ते फोती वियो आहे हीअ FIR कटी आहे जंहिंमें धक जो को बि ज़िक्र न आहे सिर्फ़ु हिन में मोतमार धमकियूं ऐं गारियुनि जा कलम आया अथऊं बाक़ी हिन में कुझु बि न आहे असांजी इहा ई अपील आहे त हिन गुलाम नबी जतोई सां इंसाफ़ कयो वञे इन जो को बि ज़िक्र हिन में FIR में न आहे ॼाणायो त हिनखे को कुहाड़ियूं लॻियूं आहिनि मोतमार धमकियूं सिर्फ़ु ॼाणायूं वयूं आहिनि ज़मीन ते मसइलो हलंदड़ आहे उते हिनखे कुआड़ियूं ईंदियूं तारीख़ 7 ते जेको अवल बि मीडिया खे ख़बर आहे त बयानु रिकॉर्ड थियो हुई इंसाफ़ खपे इंसाफ़ खपे ज़ुल्म जी इंतिहा बेगुनाह मारियो वियो आहे